मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बरसात जो इल्म त अल्लाह पाक जी ज़ात खे आहे, पर मौसमियात वारनि जी ॻाल्हि बि कॾहिं कॾहिं कन्फर्म थींदी आहे। उहो कीअं? मौसमियात वारा जेके ॿुधाईंदा आहिनि न बरसाति जो, त हो ठोस ॻाल्हि न ॿुधाईंदा आहिनि। मौसमियात वारा बरसाति जी जेकी बि ॻाल्हि कंदा आहिनि न, त हो बिल्कुलु कन्फर्म ॻाल्हि न कंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि इम्कान आहिनि मींहुं वसण जा, इम्कान आहिनि। छा के ॾिसी करे भला हुकुम लॻाईंदा आहिनि? सैटेलाइट जे ज़रिए सां हवाउनि जी लहरूं ईंदियूं आहिनि। ॾिसंदो त हाणे जेको जुड़ बीठो आहे इंडिया जे मथां बीठो आहे, हवा जो रुख पाकिस्तान जी तरफ़ आहे। केतिरी स्पीड आहे? हेतिरी स्पीड आहे। इन स्पीड में हेतिरनि घंटनि खां बाद में सेम इहो ई जुड़ पाकिस्तान जे मथां बीठो हूंदो। पोइ चवंदा यार इहो वसंदो अचे थो, पाकिस्तान जे शदादकोट इलाइक़े मथां बि वसी सघे थो। यानी कन्फर्म ॻाल्हि न कंदा, चवंदा इम्कान आहे। बाक़ी बारिश वसण जो इल्मु जेको आहे उहो अल्लाह जी ज़ात खे आहे, अल्लाह ई ॼाणींदो आहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला छा फरमायो? इन अल्लाहु इंदहु इल्मु साअ व युनज़्ज़िलुल ग़ैस। अल्लाह ताला फरमायो मां अल्लाह वटि इल्मु आहे क़यामत जो, इन खां बाद में बारिश वसण जो इल्मु बि मूंखे ई आहे। पूरी इन प्लेनेट अर्थ ते कंहिंखे बि न आहे। ऐं मौसमियात वारा कॾहिं तव्हां इन जी वेब ते वञी करे सर्च कयो, ॿुधाईंदा शदादकोट में 2 बजे 99% बरसाति जो इम्कान आहे। सेम इन टाइम बि हिकिड़ी पॉइंट बि बरसाति न आहे पवंदी। ऐं कॾहिं हिकिड़ी सिर्फ़ु फ़ीसद ॿुधाईंदा आहिनि, 1% शदादकोट में बरसाति जो इम्कान आहे। थींदो चाहे 1% खां 100% बरसाति पइजी वेंदी आहे, त उहो हवाउनि जी लहरनि खे, जुड़ जी कैटेगरी खे, नमी खे ॾिसी करे हुकुम लॻाईंदा आहिनि बसि। बाक़ी न पूरी काइनात जे अंदरि बरसाति वसण जो कहिड़े सूबे में, कहिड़े शहर में, कहिड़े इलाइक़े में, इहो इल्मु जेकॾहिं आहे पूरी इंसान मां कंहिंखे बि न आहे, सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे ई आहे। अहिड़ी तरह क़ुरान हकीम में ॿिए मक़ाम ते अल्लाह ताला फरमायो जेको औरतुनि जे पेट में जेको कुझु आहे उनजो इल्मु बि मां वटि आहे, मूंखां अलावा कंहिं वटि बि न आहे। तव्हां चवंदो साईं अल्ट्रासाउंड वारा ॿुधाईंदा, अल्ट्रासाउंड वारा ॿुधाईंदा, अल्ट्रासाउंड वारनि जी ॻाल्हि बि काफ़ी दफ़ा ग़लति थी। ऐं अल्ट्रासाउंड वारा जेके ॿुधाईंदा आलात सां ॿुधाइनि था, मशीनरी सां ॿुधाइनि था। ईअं ख़ुदि ब ख़ुदि कोई डॉक्टर ईअं न आहे ॾिसी करे औरत खे ॿुधाए त हिनखे जेको आहे पेट आहे, ॾिसी करे ॿुधाए त हिनखे जेको आहे धीउ आहे। उहो आलात सां ॿुधाईंदा आहिनि, निशानी हिकिड़ी ॾिसंदा आहिनि। इन खां बाद में बि उहा ॻाल्हि घणे हिसनि ते ग़लति बि वेंदी आहे। घणे हिसनि ते पुटु ॿुधाए करे ठक उन पोयां धीउ बि थींदी आहे, धीउ ॿुधाए करे उन पोयां ठक पुटु बि थींदो आहे। यानी हिकिड़े क़िस्म जो अंदाज़ो आहे। बाक़ी कन्फर्म जेको आहे न, हिन पूरी काइनात में कंहिं वटि बि इल्मु न आहे, सिर्फ़ु जेकॾहिं आहे अल्लाह जी ज़ात वटि आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।